अॼु जे प्रोग्राम में मां बंसी धामेजा तव्हांजे साम्हूं वरी हाज़िर आहियां ग्लोबल सिंधी जंक्शन पारां आयोजित फेसबुक लाइव प्रोग्राम में। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। मूंखे कुझु कन्फ्यूजन रहियो कि मुंहिंजो आवाज़ु तव्हां वटि अचे थो या नथो अचे, तंहिंजे करे मां तव्हांखे ब्रदर 7-8 मिंट आई एम सो सॉरी। नॉर्मली आई स्टार्टेड ऑन टाइम, पर कन्फ्यूजन रहियो कि आवाज़ु नथो अचे, तंहिंजे करे मां शुरूआति न कई। त प्रोग्राम जी शुरूआति कयां थो। जीअं हर दफ़े 2 अखर मां पंहिंजे हिन जे लाइ ॻाल्हाईंदो आहियां, त हिकिड़ी कविता तव्हांखे ॿुधायां थो। उन खां पोइ मां पंहिंजे टॉपिक ते ईंदुसि, वी एंड अवर लाइफ। दिलि में आरज़ू आहे उथण लॻी, दिलि में आरज़ू आहे उथण लॻी, तुंहिंजी यादि आहे अचणु लॻी। दिलि में आरज़ू आहे उथण लॻी, तुंहिंजी यादि आहे अचणु लॻी। कीअं कयां इज़हार लफ़्ज़नि में, कीअं कयां इज़हार लफ़्ज़नि में, वात में ज़ुबान आहे अटकणु लॻी। कीअं कयां इज़हार लफ़्ज़नि में, वात में ज़ुबान आहे अटकणु लॻी। तुंहिंजी यादि में घणो कुझु लिखियो, तुंहिंजी यादि में घणो कुझु लिखियो, मुंहिंजी शोहरत आहे वधणु लॻी। तुंहिंजी यादि में घणो कुझु लिखियो, मुंहिंजी शोहरत आहे वधणु लॻी। तुंहिंजे प्यार में आहे कशिश ॾाढी, तुंहिंजे प्यार में आहे कशिश ॾाढी, ज़िंदगी सुठी आहे गुज़रणु लॻी। सोचींदे ई तोसां गुज़ारियल वक़्त जो, सोचींदे ई तोसां गुज़ारियल वक़्त जो, धड़कन दिलि जी आहे वधणु लॻी। तो सेखारियो प्यार करणु एतिरो, तो सेखारियो प्यार करणु एतिरो, दुनिया सॼी आहे पंहिंजी लॻणु लॻी। ॻाल्हायां थो मां तस्वीर सां एतिरो, ॻाल्हायां थो तुंहिंजी तस्वीर सां मां एतिरो, तुंहिंजी तस्वीर आहे ॻाल्हाइणु लॻी। ईश्वर जी ज़रूरु आहे इनायत मूं ते, ईश्वर जी ज़रूरु आहे इनायत मूं ते। मूं मां कविता मुंहं मां आहे निकिरणु लॻी। दिलि में आरज़ू आहे उथणु लॻी, तुंहिंजी यादि आहे लॻणु लॻी। दोस्तो, तव्हां सभिनी जो प्रोग्राम में स्वागत। ऐं मुंहिंजो टॉपिक आहे वी एंड आवर लाइफ। जीअं प्रोग्राम जी शुरूआति हमेशह भॻवान जी आराधना सां कंदा आहियूं, त अॼु मां हिकिड़ो भॼन तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। ज़रा अच शरण मुंहिंजे राम जी, मुंहिंजो राम दयावान वा। ज़रा अच शरण मुंहिंजे राम जी, मुंहिंजो राम महिरबान वा। मुंहिंजो राम महिरबान आ, मुंहिंजो राम दयावान आ। मुंहिंजो राम महिरबान आ, मुंहिंजो राम दयावान आ। और अच शरण मुंहिंजे राम जी, मुंहिंजो राम दयावान आ। पल पल तूं हुन जो ध्यानु कर, हुन जे अॻियां फरियाद कर। पल पल तूं हुन जो ध्यानु कर, हुन जे अॻियां फरियाद कर। तुंहिंजा कष्ट सभु कटिजी वेंदा, तुंहिंजा कष्ट सभु कटिजी वेंदा, तुंहिंजा पाप सभु धोपी वेंदा। मुंहिंजो राम महिरबान आ, मुंहिंजो राम दयावान आ। ज़रा अच शरण मुंहिंजे राम जी, मुंहिंजो राम दयावान आ। जंहिं आसरो वरितो राम जो, उहो थी वियो श्री राम जो। जंहिं आसरो वरितो राम जो, उहो थी वियो श्री राम जो। जंहिं नाले सां पत्थर तरनि, जंहिं नाले सां पत्थर तरनि, तुंहिंजो तरण त आसान आ। मुंहिंजो राम महिरबान आ, मुंहिंजो राम दयावान आ। मुंहिंजो राम महिरबान आ, मुंहिंजो राम दयावान आ।
लगी भीलड़ीअ खे आस हुई, लगी भीलड़ीअ खे आस हुई, प्रभु सां मिलण जी प्यास हुई। लगी भीलड़ीअ खे आस हुई, प्रभु सां मिलण जी प्यास हुई। झूठा ॿेर खाधा राम, झूठा ॿेर खाधा राम, जाने सॼो जहान आ, मुंहिंजो राम महिरबान आ, मुंहिंजो राम दयावान आ। अच ज़रा अच शरण मुंहिंजे राम जी, मुंहिंजो राम दयावान आ, ज़रा अच शरण मुंहिंजे राम जी। परमात्मा जी आराधना तमामु ज़रूरी आहे। जॾहिं परमात्मा जी ॻाल्हि थी थिए त आत्मा जो ज़िक्र थिए थो। मां पोएं दफ़े ॿुधायो हो, अर्ज़ु कयो हो त असां सभिनी में जीव आत्मा आहे ऐं जीव आत्मा, आत्मा परमात्मा जो अंश आहे। जीव आत्मा तॾहिं ठहे थी जॾहिं उनखे सूक्ष्म शरीर मिले थो। सूक्ष्म शरीर मिले थो त जीव आत्मा ठहे थी, ऐं जॾहिं स्थूल शरीर जेको असांखे नज़र अचे थो मिले थो त जीव ठहे थो। त असां सभई जीव आहियूं, असांजे अंदरि हिकु जीव आत्मा आहे ऐं जीव आत्मा सां गॾु हिकु सूक्ष्म शरीर आहे। सूक्ष्म शरीर जा 4 हिस्सा आहिनि, मन, बुद्धि, चित ऐं अहंकार। मन में वीचार क्रिएट थींदा आहिनि। चित असांजे कर्म जो रिकॉर्ड आहे। असांजो शरीर, जीअं मां पोएं दफ़े चयो हो, जे कंप्यूटर सां कंपेयर कयूं त जेको असांजो मस्तिष्क आहे, ब्रेन आहे, दिमाग़ आहे, उहो CPU आहे। पर कंप्यूटर तॾहिं कमु कंदो आहे जॾहिं ॿाहिरां को उनखे इंस्ट्रक्शन्स मिलनि, पंहिंजो पाण कमु न कंदो आहे। तीअं ई असांजो दिमाग़ बि तॾहिं कमु कंदो जॾहिं मन मां के वीचार उन में पहुचंदा। त मन जेको आहे उन में वीचार क्रिएट थियनि था ऐं हर कंहिं वीचार जो, जीअं मां पोएं दफ़े ॿुधायो हो, कोई न कोई असांजे शरीर ते उन जो असरु थिए थो। एग्ज़ाम्पल ॾिनो खाधे जो, ब्लड गुस्से जो एंड ऑल दैट। त इन ते तमामु घणी रिसर्च थी आहे ऐं तव्हांजे असांजे वीचारनि जी शक्तिअ में तमामु घणी शक्ति आहे वीचारनि में असांजे, के डॉक्टर्स बि वधीक ॿुधाए सघंदा। हिकिड़ो प्लेसिबो इफेक्ट चए थो। त हिननि कयो एक्सपेरिमेंट्स कया त कुझु माण्हुनि खे साॻी बीमारी हुई त उन्हनि खे रैंडमली 2 ग्रुप्स में डिवाइड कयो वियो। ॿिन्ही खे दवा ॾिनी कैप्सूल्स में। हिकिड़नि खे एक्चुअल दवा उन बीमारीअ जी ॾिनी ऐं ॿियनि खे कैप्सूल में कुझु अलॻि सां काई शइ भरे, सिंपल शुगर जेका नॉर्मली असां खाऊं था, सिंपल प्लेन शुगर, उहा भरे ॾिनी ऐं ट्रीटमेंट उन जो ड्यूरेशन सभिनी खे सेम हुयो। ऐं उन ड्यूरेशन खां पोइ जॾहिं एग्ज़ामिन कयूं त नंबर ऑफ पर्सन्स जेके माण्हू ठीकु थिया उहे ॿिन्ही ग्रुप्स में सेम हुया। ॿिन्ही ग्रुप्स में माण्हू ठीकु थी विया, उनजी बीमारी हटिजी वई, नंबर वॉज सेम। त इनखे ई प्लेसिबो इफेक्ट चवनि था। त असांजे वीचारनि में, छाकाणि त जंहिंखे दवा न मिली उन खे बि मन में इहो वीचार हुयो कि मूं दवा वरिती आहे ऐं मां ठीकु थींदुसि। ऐं एतिरो असांजे वीचारनि जो असांजे शरीर ते असरु आहे ऐं जंहिंजे करे असांजे शारीरिक कष्ट बि ठीकु थियनि था। इन में केतिरा त मूंखे लॻंदो आहे असां जिन खे फेथ आहे, वॾनि महात्माउनि वटि या ऋषि मुनिनि वटि किन वटि वेंदा आहिनि, फेथ रखी करे वेंदा आहिनि, उन्हनि खां हू भभूति ॾींदा आहिनि इन्हनि खे ऐं पेशेंट ठीकु थी वेंदो आहे। त उन में 90% जेको आहे असांजा वीचार कमु ईंदा आहिनि। त असांजे वीचारनि में तमामु घणी शक्ति आहे। असां पंहिंजा शारीरिक कष्ट ठीकु करे सघूं था। त उन में पहिरियों त हिकिड़ो आहे, इन में हिकिड़ो विश्वास हुजणु खपे कि मां पंहिंजी तकलीफ़ मां पाण ठीकु करे सघां थो, मुंहिंजे अंदरि एतिरी शक्ति आहे। छाकाणि त जेकॾहिं वीचार न हूंदो त मां ईंदुसि उन ते कॉन्शियस माइंड ऐं सबकॉन्शियस माइंड ते। त असांखे अगरि जेकॾहिं कॉन्फिडेंस न हूंदो त असां सिर्फ़ु चवण जे लाइ चवंदासीं त शरीर उन हिसाब सां कमु न कंदो। जॾहिं कॉन्फिडेंस हूंदो ऐं उन सां ब्रेन सां डायरेक्शन्स वेंदा त उहो शरीर असां सां उन हिसाब सां कमु कंदो ऐं असांजो शारीरिक कष्ट बि ठीकु थींदा। असांजे मन में, असांजे मन जी शक्ति आहे, ही
प्रैक्टिकल ॾिसंदा कि 90% ऑफ द डिजीज़िस ॿाहिरां न ईंदियूं आहिनि. 90% ऑफ द डिजीज़ आर कॉज बाय द बॉडी इट सेल्फ. असांजो शरीर ई पाण खे पाण बीमार कंदो आहे. उन में असांजे वीचारनि जो तमामु वॾो रोल आहे, छाकाणि त असांजे वीचारनि जे हिसाब सां ई शरीर में ग्रंथियूं अलॻि अलॻि हार्मोन्स ऐं केमिकल्स रिलीज़ कंदियूं आहिनि ऐं उन सां असांजी तकलीफ़ूं वधंदियूं आहिनि. ठीकु बि करे सघूं था, तकलीफ़ जॾहिं क्रिएट थिए थी त ठीकु बि करे सघूं था. डॉक्टर बि असांजे अंदरि आहे, उन जी पावर असांखे आहे. असांखे मन में हिकिड़ी शक्ति हुजणु खपे, हिकिड़ो पंहिंजो विश्वास हुजणु खपे त मां पंहिंजी तकलीफ़ खे पाण ठीकु करे सघां थो. दैट इज़ वेरी इम्पॉर्टेंट. त मां थोरो ॻाल्हि खे अॻिते वधायां थो त जे मन असांजो ॿ पार्ट्स में डिवाइड करे सघिजे थो. त हिकिड़ो आहे कॉन्शियस माइंड, जंहिंखे चेतन मन चइजे थो, ऐं ॿियो आहे सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन. चेतन मन में जेका आहे असांजी एनालाइज़िंग पावर, लॉजिक, जेको असां चयूं था सोचे सम्झी करे ॿुधी करे उन ते सोच वीचार सभु कुझु करे असां जेके एक्शन्स वठूं था, उहा चेतन मन आहे. अवचेतन मन खे उहा शक्ति न आहे. अवचेतन मन सोच वीचार न कंदो आहे. अवचेतन मन उन हिसाब सां हलंदो आहे जहिड़ियूं असांजी धारणाऊं आहिनि, असांजा फिक्स्ड जेके हैबिट्स आहिनि, असांजा इमोशन्स आहिनि, असांजा एक्सपीरियंसिस आहिनि, उहे सभु रिकॉर्ड थी करे अवचेतन मन में रिकॉर्ड थियनि था. जेके बि असांजा बिलीफ्स आहिनि उहे सभु अवचेतन मन में. बिलीफ ठाहिण जे लाइ असांखे चेतन मन आहे, तॾहिं असां सोचूं था मां हिन ते विश्वास कयां या न कयां. पर हिकु दफ़ो मां जॾहिं विश्वास कयो त उहो जेको विश्वास आहे उहो अवचेतन मन खे डायरेक्शन मिलंदो, उन जो उन ते विश्वास थी थो वञे. ऐं उहे अवचेतन मन में सॼी इहे जेके असांजूं हैबिट्स आहिनि या इमोशन्स आहिनि, इहे सभु उन में रिकॉर्ड थी वेंदा आहिनि. ऐं अवचेतन मन उन हिसाब सां पंहिंजो पाण कमु कंदो आहे. उनखे डायरेक्शन्स न मिलंदा, उनखे वीचार आहे. तंहिंजे करे अवचेतन मन जी ॾाढी वॾी इम्पॉर्टेंस आहे असांजे जीवन में. जेके चवनि था, जिन जेके स्टडी कई आहे, इट इज़ 10% इज़ अवर कॉन्शियस माइंड एंड 90% इज़ अनकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस, नॉट अनकॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड, जेको पंहिंजो पाण कमु करे थो. त असांखे जेकॾहिं जानकारी हुजे त असां सबकॉन्शियस माइंड खे पंहिंजे हिसाब सां असां यूज़ करे सघूं था. जीअं असां चाहींदासीं तीअं उहा यूज़ थींदी. उन हिसाब सां असांजो सबकॉन्शियस माइंड कमु कंदो आहे. ऐं सबकॉन्शियस माइंड सॼो वक़्तु कमु कंदो आहे, पर मैक्सिमम हुन जो कमु तॾहिं वधीक थींदो आहे. कमु त हुन थ्रू आउट जेके असांजा घणेई फंक्शन्स असांजे बॉडी में थियनि था, उहो सबकॉन्शियस माइंड ई कंदो आहे. ऐं केतिरा दफ़ा ईअं थींदो आहे जीअं रिफ्लेक्स एक्शन्स वग़ैरह थींदा आहिनि, दैट सबकॉन्शियस माइंड असांजा जीअं जीअं एक्सपीरियंस आहिनि, उहे जेके रिकॉर्ड आहिनि, उन जे हिसाब सां पंहिंजो पाण ई उहो रिएक्शन पंहिंजो पाण थींदो आहे. उन लाइ सोचण जी ज़रूरत न पवंदी आहे. दैट इज़ द रोल ऑफ द सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड मैक्सिमम एक्टिव तॾहिं थींदो आहे जॾहिं असांजो कॉन्शियस माइंड साइलेंट थींदो आहे. ऐं कॉन्शियस माइंड साइलेंट थींदो जॾहिं असां सुम्हंदा आहियूं. जॾहिं असां सुम्हण जी तयारी कयूं था, सुम्हूं था, तॾहिं उन वक़्तु असांजो कॉन्शियस माइंड कमु न कंदो आहे. सबकॉन्शियस माइंड मैक्सिमम एक्टिव थींदो आहे. त इन जे करे चयो वञे थो जेके 5 मिंट आहिनि बिफोर स्लीप, राति जो सुम्हण खां 5 मिंट पहिरीं जेकी जेकी वीचार असां क्रिएट कंदासीं, उहे सबकॉन्शियस माइंड खे डायरेक्शन्स ॾींदा. ऐं थ्रू आउट असांजे स्लीप पीरियड में जॾहिं असां सुम्हिया पिया आहियूं राति जो, सबकॉन्शियस माइंड उन वीचारनि जे हिसाब सां कमु कंदो. त उहे जेके 5 मिंट आहिनि बिफोर स्लीपिंग, दैट इज़ वेरी इम्पॉर्टेंट. ऐं उन में जेके बि थॉट्स असांखे खपनि, नॉर्मली माण्हू छा आहे, जनरली जॾहिं सुम्हणु वञूं था त ॾींहं जो कंहिं छा चयो, कंहिं हीअं चयो, कंहिं हूअं चयो, मूंखे हीअं चवणु खपंदो, हुनखे गुस्सो कर, उहे सभु वीचार दिमाग़ में नॉर्मली हर को माण्हू सुम्हण वक़्तु जनरली इहे ई शयूं वधीक सोचींदो आहे जेके प्रॉब्लम्स उन ॾींहं में आया आहिनि. त जेकॾहिं उहे थॉट्स असां दिमाग़ में पंहिंजे रखंदासीं, असां मन में रखंदासीं, त उहो सबकॉन्शियस माइंड खे उहो ई डायरेक्शन ॾींदो. ऐं सॼी राति सबकॉन्शियस माइंड उन ते ई वीचार कंदो रहंदो. उनखे उहे ई वीचार हलंदा रहंदा ऐं सुबुह जो बि उन जो असरु हूंदो. त उन में कॾहिं कॾहिं ॾिसंदा तव्हांखे पंहिंजो एक्सपीरियंस बि हूंदो. अहिड़ी जॾहिं ॻाल्हि करे असां सुम्हूं था त सुबुह जो वी डोंट गेट अ फ्रेशनेस उहा न ईंदी आहे, छाकाणि त ओतिरी शांती न ईंदी आहे.
सबकॉन्शियस माइंड भी उहो ई कमु करे थो जेको असां कॉन्शियस माइंड ते कयूं था। त बेसिकली राति जो जॾहिं सुम्हण खां पहिरीं 5 मिंटनि में जेकी असां सबकॉन्शियस माइंड खां चाहियूं था उहे वीचार आणियूं। सपोज़िंग आई वॉन्ट टू बी हैप्पी, त मां चवां मां ख़ुशि आहियां, मूंखे सभई प्यार कंदा आहिनि, मूंखे सभिनी खां इज़त मिलंदी आहे। इन नमूने जा जेके पॉज़िटिव वीचार आहिनि जेके असांखे खपनि। सपोज़िंग मूंखे पैसे जो प्रॉब्लम आहे त आई एम एबल टू अर्न मोर, मुंहिंजी ज़िंदगी बेटर थींदी, मां ख़ुशि रहंदुसि, मुंहिंजी ख़ुशहाली ईंदी। इन नमूने जा जेके बि वीचार, जेके बि रिक्वायरमेंट हुजे, जेका बि असांजी सोच हुजे, असांजी मुंहिंजी तकलीफ़ आहे, सपोज़िंग गोॾे में सूरु आहे त मां सुम्हण वक़्तु सोचां थो मुंहिंजो गोॾो सूरु ठीकु थींदो, मुंहिंजे गोॾे जो सूरु ठीकु थिए थो, मुंहिंजे गोॾे जो सूरु ठीकु थींदो। त जॾहिं इहो मां वीचार हिन खे ॾींदुसि सबकॉन्शियस माइंड खे, त सबकॉन्शियस माइंड डायरेक्शन ॾींदो ब्रेन खे। ब्रेन में जेके बि ऑर्गन्स ग्रंथियूं आहिनि अकॉर्डिंगली कमु कंदियूं ऐं आई विल फाइंड इन द मॉर्निंग कि गोॾे जे सूर में फ़र्क़ु आहे। इहे तव्हां एक्सपेरिमेंट करे सघो था, पंहिंजी कंहिं बि नंढी वॾी तकलीफ़ जे लाइ तव्हां हिकिड़ो ट्राई करे सघो था, उन में फ़र्क़ु अची वेंदो, बाय मॉर्निंग उहा ठीकु थी वेंदी। त एतिरी पावर असांजे माइंड में आहे। असां माइंड सां, पंहिंजे वीचारनि सां सबकॉन्शियस माइंड खे डायरेक्शन ॾेई पंहिंजी तकलीफ़ूं असां ठीकु करे सघूं था। ऐं जेकी राति जो सोचींदासीं उन ते मन असांजो कमु कंदो रहंदो। मूंखे पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे, मैथमेटिक्स कयो त जॾहिं कुझु राति जो उन्हनि ॾींहंनि में त इहे सभु ॼाण कान हुई, त को क्वेश्चन न निकिरंदो, राति जो कंदे कंदे सुम्ही पवंदासीं, त पोइ सुबुह जो उथंदासीं त पंहिंजो पाण अची वेंदो हो। त उहो सबकॉन्शियस माइंड उन खे सॉल्व कंदो रहंदो ऐं सुबुह जो सोल्यूशन ईंदो। त दी सेम वे असां सबकॉन्शियस माइंड खे यूज़ करे सघूं था। जॾहिं ॿारनि खे पढ़ाई आहे, एग्ज़ाम्स आहे, इंटरव्यू आहे, त उन में राति जो सोचूं मुंहिंजो इंटरव्यू सुठो थींदो। ऑलवेज़ हैव पॉज़िटिव थाट्स। नेगेटिव थाट त कॾहिं बि दिमाग़ में अचणु न खपे। इवन इन द कॉन्शियस माइंड में नेगेटिव ॻाल्हियूं असां कयूं कान, कंहिंजी पर प्रचार कयूं न। पॉज़िटिव थाट जेतिरा दिमाग़ में रहंदा उहे पॉज़िटिव, असांजी पॉज़िटिव एनर्जी सबकॉन्शियस माइंड में बि रिकॉर्ड थींदी आहे ऐं सबकॉन्शियस माइंड उन हिसाब सां ॾींहं जो बि कमु कंदो ऐं राति जो बि कमु कंदो। त तंहिंजे करे वीचारनि ते इम्फेसिस ॾियणु तमामु ज़रूरी आहे। ऐं जीअं मूं चयो राति जो 5 मिंट पहिरीं ऐं सेम वे उथण खां पोइ फस्ट 5 मिनट्स। बेसिकली छो आहे ईअं, जॾहिं असांजो कॉन्शियस माइंड असां सबसाइड कंदासीं सुम्हण जे लाइ, हुनजी एक्टिविटी घटिजंदी त सबकॉन्शियस माइंड वधीक एक्टिव थींदो ऐं सुबुह ऐं उहो डायरेक्शन जेको आहे कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड खे ॾिए थो ऐं सुबुह जो सबकॉन्शियस माइंड वधीक एक्टिव आहे त जेकी बि सॼो राति में सबकॉन्शियस माइंड कयो आहे उन जो डायरेक्शन कॉन्शियस माइंड खे मिलंदो। त वरी फस्ट 5 मिनट्स ऑन गेटिंग अप सेम थॉट्स जेकॾहिं असां रिपीट कयूं, दैट इज़ वॉट डू वी वॉन्ट इन लाइफ। आई एम अ पावरफुल सोल, मां हिकिड़ी पावरफुल आत्मा आहियां, मूंखे परमात्मा जो सहारो आहे, परमात्मा मुंहिंजी रक्षा करे थो, मां ख़ुशि आहियां, मां वटि सभु कुझु आहे, कंहिं क़िस्म जी कमी न आहे, मूंखे सभिनी खां प्यार मिले थो, सभिनी खे मां प्यार ॾियां थो, ज़िंदगी तमामु सुठी गुज़रे थी। इन नमूने जा यू कैन क्रिएट थॉट्स फॉर योर ओन सेल्फ। ऐं जेकी बि अचीव करणु चाहियो था, जेकॾहिं कंहिंखे पैसे जी कमी आहे त मुंहिंजे पैसे ख़ुशहाली थींदी, मुंहिंजी इनकम वधंदी। तव्हां टारगेट रखी करे राति जो सुम्ही सघो था, उन हिसाब सां सबकॉन्शियस माइंड गाइड कंदो ऐं टारगेट बि अचीवेबल हुजणु खपे। ईअं न अहिड़ो न हुजे जेको थी नथो सघे त सबकॉन्शियस माइंड बिलीव न कंदो कि भई हीअं बि थी सघे थो। कमेंट्स बिल्कुलु अचनि नथा, अलाए मुंहिंजे हिन में सेटिंग में कई गड़बड़ आहे, काई ख़बर ई नथी पए, हूअं त ईंदा आहिनि। त मां इन ते बेसिकली इहे शयूं माइंड में रखजनि। असांजे थॉट्स में असांजे तमामु घणी पावर आहे। हिकु ॻाल्हि बि मां सजेस्ट करणु चाहींदुसि, तकलीफ़ूं असां सभिनी खे आहिनि, कोई बि असां मां बिना शारीरिक तकलीफ़ जे कोई न हूंदो, कुझु न कुझु हर कंहिंखे आहे ई आहे। त हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी आहे, असां पंहिंजी थॉट पावर सां असां दवा जेका वठूं था उन जी एफिकेसी, उन जी एफिशिएंसी, उन जो असरु पंहिंजे जिस्म ते वधाए सघूं था। उन जो हिकिड़ो तरीक़ो आहे कि थॉट्स में दवा जॾहिं वठण खां पहिरीं हथ ते रखंदा आहियूं, नॉर्मली हथ सां ई वठंदा आहियूं, कीअं बि वठूं था, त उनखे दृष्टि ॾेई पंहिंजी जस्ट अ फ्यू सेकेंड्स कि हिन सां मुंहिंजी हीअ बीमारी ठीकु थींदी, जंहिंजी ख़बर आहे। न ख़बर आहे त मुंहिंजो शरीर स्वस्थ थींदो, त हीअ बीमारी मुंहिंजी हिन सां ठीकु थींदी। ऐं उन खां पोइ जेकॾहिं दवा वठूं था त असांजो शरीर उन हिसाब सां
एडजस्ट करे थो, सॼे ऑर्गन्स उन हिसाब सां कमु कंदा ऐं उन दवा जी 100% उन जी पावर वधी वेंदी। जेकॾहिं मां गारंटी सां थो चवां, हिकिड़ो महीनो खनि इहो करे ॾिसो त तव्हांजा इन्वेस्टिगेशन्स कराईंदा, उन में फ़र्क़ु ईंदो। डॉक्टर तव्हांजी दवा रिड्यूस कंदो, पर उन जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि आहे, पहिरीं सभिनी खां इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे कि असांखे कॉन्फिडेंस हुजणु खपे कि जेकी मां चवां थो उहो थींदो। आई एम कॉन्फिडेंट। जॾहिं मां चवां थो हिन दवा जो मूं ते असरु थींदो, त मूंखे हिकिड़ो कॉन्फिडेंस आहे कि हा, दवा हिन जो असरु थींदो ऐं मां हिन सां स्वस्थ थींदुसि। एट टाइम्स ॾिठो हूंदो, जेकॾहिं का दवा ॾिनी डॉक्टर, यार हिन सां फ़ाइदो थिए त नथो, ऐं उन सां फ़ाइदो थींदो ई कान। फेथ जेको आहे न, उहो विश्वास तमामु घणो कमु करे थो, छाकाणि त असांजा वीचार उन हिसाब सां हलनि था, असांजा वीचार उन हिसाब सां कमु कनि था, त फेथ उन हिसाब सां अचे थो। तंहिंजे करे फेथ पंहिंजो त हिकिड़ो कॉन्फिडेंस मूं में, मां शक्तिवान आहियां, मां परमात्मा जो हिसो आहियां, मूं में शक्ति आहे, मां पंहिंजा ठीकु करे सघां थो। सॉरी, हिन में हिकिड़ी इंडिकेशन अचे पई ब्रिंग देम ऑन कैमरा, मां ऑन न कयो, तंहिंजे करे हीअ सभु हाणे ई शुरू थी विया। आई डोंट नो कि छा आहे, मूंखे ख़बर नथी पए। कुझु कमेंट्स अचनि ई नथा, कुझु अचनि नथा हिन दफ़े, अलाए छा आहे। आई डोंट नो वॉट द सेटिंग इज़। एनीवे, आई एम सॉरी, आई एम नॉट एबल टू सी। त मां इन ते चवां पियो त असां पंहिंजे वीचारनि जी शक्ति यूज़ करे कुझु सबकॉन्शियस माइंड खे डायरेक्शन्स ॾेई राति जो उन खां कमु वठी सघूं था। जेकी बि असां अचीव करणु चाहियूं थ्रू अवर सबकॉन्शियस माइंड वी कैन अचीवेबल टारगेट हुजणु खपे। उहो जेकॾहिं सोचे रखंदासीं, सडनली तव्हांखे एक्सपीरियंस बि हूंदो, जॾहिं असां माण्हू कमेंट्स बिल्कुलु नज़र नथा अचनि, मूंखे ख़बर नथी पवे बिल्कुलु बि नथा अचनि। आई डोंट नो वॉट इज़ रॉन्ग विद द सेटिंग। एनीवे, त असां पंहिंजे पावर खे यूज़ करे सघूं था, पंहिंजे डायरेक्शन्स जूं राति जो सोचे करे सुम्हंदासीं त सुबुह जो उथी पंहिंजो पाण ई सबकॉन्शियस माइंड रिव्यू करे असांखे आइडियाज़ ॾींदो, भई हीअं कर। सडनली थॉट ईंदो, कोई कमु अटकियल आहे, कोई कॉन्ट्रैक्ट नथो मिले, सडनली अ थॉट विल प्रॉप अप गिवन बाय द सबकॉन्शियस माइंड कि हिन खे फ़ोन करे कमु थी वेंदो ऐं कमु थी वेंदो। त दैट इज़ हाउ सबकॉन्शियस माइंड वी कैन यूज़। इट इज़ गॉट अ लॉट ऑफ पावर। ऐं असांजी माइंड पावर सां असां पंहिंजी शरीर जूं तकलीफ़ूं ठीकु करे सघूं था, दवा जी रिक्वायरमेंट खे घटाए सघूं था। जीअं मूं चयो कि दवा वठण खां पहिरीं उनखे दृष्टि ॾेई ऐं पोइ दवा वठूं। ऐं हिकिड़ी सभिनी खां वॾी इम्पॉर्टेंट ॻाल्हि, नेगेटिव थॉट्स कॾहिं बि दिमाग़ में न अचनि। अहिड़ी नेचर पंहिंजी ठही वञे कि नेगेटिव अचे ई कान। न नेगेटिव थॉट्स ॿुधो, देयर इज़ नो नीड। हीअ जॾहिं दुनिया में अलाए छा छा पियो थो थिए, सॼो ॾींहुं ॼाणण जी असांखे ज़रूरत कहिड़ी आहे, त उन्हनि सभिनी जो असरु असां ते थिए थो। उन्हनि सभिनी शयुनि जो जेकी बि असां ॿुधूं कयूं था, उन जो कंहिं न कंहिं नमूने सां असांजे सबकॉन्शियस माइंड ते बि असरु थिए थो ऐं असांजा वीचार उन हिसाब सां कमु कनि था। तंहिंजे करे पंहिंजे वीचारनि ते, पंहिंजे मन ते कंट्रोल रखंदासीं त असांजी पंहिंजी सिहत वधीक सुठी थींदी ऐं असां पंहिंजे शारीरिक कष्ट बि ठीकु करे सघूं था। ऐं एतिरो बि चयो वञे थो, जिन जे स्टडी कई आहे, मां एक्सपीरियंस मूंखे उन जो न आहे, पोइ मां ॿुधाए सघां थो, जेकी बि टारगेट असां रखूं त उहो असां अचीव करे सघूं था। ऐं सबकॉन्शियस माइंड असांखे हेल्प कंदो, इवन इन गेटिंग जॉब्स, गेटिंग सिलेक्शन्स, इवन अर्निंग मनी जेकॾहिं प्रॉब्लम्स आहिनि, इवन रिफॉर्मिंग अवर रिलेशन्स। जेकॾहिं असांजा के रिश्ता ठीकु न आहिनि त असां रिश्ता बि ठीकु करे सघूं था। सबकॉन्शियस माइंड विल गाइड अस, उहो गाइड कंदो। असांजे थॉट्स में तमामु घणी पावर आहे। त मन जी शक्ति असांखे यूज़ करे असां पंहिंजी ज़िंदगी तमामु सुठी गुज़ारे सघूं था। ऐं सबकॉन्शियस माइंड खे घणो ई कुझु, ऐं देयर इज़ अ वे। एक्चुअली छा आहे, सबकॉन्शियस माइंड असांजो, जीअं मां चयो, आदतूं जेके आहिनि उन में ऑलरेडी आहिनि, त उहे फिक्स आहिनि, उहो उन हिसाब सां कमु कंदो आहे। जेके असांजा इमोशन्स आहिनि उहे सबकॉन्शियस माइंड उन हिसाब सां कमु कंदो आहे। ऐं केतिरा त चवंदा भई असां नथा असां चेंज करे सघूं था। असां सबकॉन्शियस माइंड जे थॉट खे बि चेंज करे सघूं था। जेके जेके असांखे वीचार सुठा लॻनि था या जेकी असां ज़िंदगी में चाहियूं था, उहे चई करे
यानी कीप रिपीटिंग ड्यूरिंग द डे, ॾींहं जो असां यादि रखूं, उनखे वरी वरी कयूं ऐं उहे वीचार दिमाग़ में हुजनि। एतिरो बि चयो आहे, मां एक्सपेरिमेंट न कयो, मां हीअ सिर्फ़ु पढ़ियल ॻाल्हि ते ॿुधायां थो कि उहे वीचार तव्हां रखी लिखी करे कहीं बि किथे बि जिते हर हर नज़र पवे कंहिं रूम में पंहिंजे में किथे उहे रखो, सो दैट कि उन ते वीचार वञे। उहे वीचार जीअं जेतिरा जेतिरा दफ़ा पढ़ंदासीं असां उन जो असांजो शरीर उन हिसाब सां थींदो रहंदो। त उन हिसाब सां असां पंहिंजे सबकॉन्शियस माइंड खे चेंज बि करे सघूं था। जेके पुराणियूं आदतियूं आहिनि, असां जेके लेज़ीनेस आहे सपोज़िंग, त माण्हू उथण जी आदत आहे, कमु यानी पोइ कंदासीं, इहा बि हैबिट आहे हर कंहिंजी, त उहा हैबिट बि असां चेंज करे सघूं था। सबकॉन्शियस माइंड विल हेल्प। कॉन्शियसली असां उन ते वीचार कयूं त सबकॉन्शियस माइंड असांखे हेल्प कंदो ऐं असांजा वीचार बि बदिलजंदा, असांजूं आदतूं बदिलजंदियूं, असांजो शरीर थींदो। त माइंड इज़ वेरी इम्पॉर्टेंट। जीअं मां चयो, मन सां ई सॼो असांजो शरीर कमु करे थो। मन सभिनी खां इम्पॉर्टेंट आहे। दवाऊं बि असरु तॾहिं कंदियूं जॾहिं मन में वीचार हूंदो कि हिन दवा सां मूंखे फ़ाइदो थींदो, न त शायदि दवा जो बि असरु न थींदो। त टाइम पियो आहे, अञा आहिनि 10 मिंट। मां कुझु वधीक ईअं ते थोरो ॻाल्हायां थो पंहिंजे वीचारनि ते, पंहिंजे शरीर ते, पंहिंजे हेल्थ ते। ॿी ॻाल्हि ते ईंदुसि, यानी हेल्थ जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे जनरली, त माण्हू खाधे जे पुठियां भॼंदा आहिनि। डाइटिशियन डाइट ॾींदो, हीउ खाओ, हू खाओ, हू खाओ, हू खाओ, भई हिन सां हीअं थींदो, हिन सां हीअं थींदो, हिन सां हीअं थींदो। हर कंहिं ते न थींदो आहे। उहो डाइटिशियन बि चवंदो कि हर कंहिं ते असरु न थींदो, छाकाणि त असरु छो नथो थिए? असांजो शरीर अलॻि आहे, असांजा वीचार अलॻि आहिनि। असांजा वीचार खाधे खां बि वधीक इम्पॉर्टेंट आहिनि। सिंपल जेको माण्हू सुखी आहे, शांत दिमाग़ जंहिंजो आहे, उन जी सिहत बेटर हूंदी। जंहिंखे स्ट्रेस आहे त नॉर्मल आहे, उन जी सिहत ठीकु न हूंदी। त स्ट्रेस बि अगेन वीचार आहिनि, असांजे माइंड। जे माइंड में पावर आहे, जेकॾहिं मन में तमामु वॾी शक्ति आहे असांजी। मन जेतिरो शांति हूंदो, मन जेतिरो सुखी हूंदो, जेतिरा वीचार असांजा सुठा हूंदा, नेगेटिविटी जेतिरी घटि हूंदी, उन हिसाब सां असांजो शरीर बि ओतिरो सुठो हूंदो। पोइ खाधो चाहे कुझु बि खाओ। जीअं हाणे मज़दूर वग़ैरह आहिनि जेके आहिनि, उन्हनि वीचारनि खे छा खाईंदा आहिनि? न बादामी खाईंदा आहिनि, न खाईंदा आहिनि, न पीअंदा आहिनि। जेकी मिलंदो आहे उन जी सिहत असांखां बेटर रहंदी आहे। बेसिकली उन्हनि जा वीचार, उन्हनि जा हू ख़ुशि रहंदा जंहिं सिचुएशन में आहे, दे आर हैप्पी। त पहिरीं ॻाल्हि जेका आहे, असां ख़ुशि रहूं। जेकी आहे उन में ख़ुशि रहूं। मां ईअं न चवंदुसि त अॻिते वधण जी कोशिशि न थियणु खपे। अॻिते वधण जी कोशिशि ज़रूरु थियणु खपे, छो न थियणु खपे। पर जेकी आहे उन में ख़ुशि रही करे बि असां महिनत करे अॻिते वधी सघूं था। दुखी रही बि उन में फ़ाइदो न आहे। दुखी रहण सां नुक़सानु थींदो, असां न करे सघंदासीं। ख़ुशि रही असां बेटर ज़िंदगी गुज़ारे सघंदासीं। ज़िंदगीअ में अॻिते वाधारो वधीक थींदो। त जेकी आहे उन में सुख उन में सुख हुजे। जेकी आहे उन में सुखी आहियूं। त सुखी हूंदासीं, शांति हूंदासीं, दिमाग़ु सुठो हूंदो, त सिहत बि, असांजो शरीर बि साथ ॾींदो। ऐं जे दुखी थी करे कमु कंदासीं त दुख में ख़बर हूंदी, डॉक्टर्स ॿुधाईंदा, असांजो शरीर उन क़िस्म जा केमिकल्स वग़ैरह रिलीज़ कंदो आहे, हार्मोन्स कंदो आहे। हा, त सिहत बि ख़राबु थींदी आहे। एंड वी नीड मोर मेडिकेशन ऑल्सो। जेतिरो असां सुखी हूंदासीं, ओतिरी सिहत असांजी सुखी थींदी। ऐं सुखी तॾहिं हूंदासीं जॾहिं असांजा वीचार हूंदा। वीचार तॾहिं ठहंदा जॾहिं सिचुएशन खे असां एक्सेप्ट कंदासीं। जेकी असांजी ज़िंदगीअ में आहे उहो ई आहे, उहो मटिजी न सघंदो। मूंखे ख़ुशि रहणो आहे त मूंखे पाण खे मटिणो आहे। कंहिंसां संबंध जुड़े थो, को ॿारु पैदा थिए थो, कहिड़ो ॿारु आहे, कीअं बि आहे, पेरेंट्स जे लाइ ॿारु आहे, उन ॿार जे लाइ उहे पेरेंट्स आहिनि, उन्हनि खे साण रहणो आहे। त उहो उन में ख़ुशि रहनि। हिक ॿिए जूं कमियूं हर कंहिं में। नोबडी इज़ परफेक्ट ऑन दिस अर्थ। कोई बि परफेक्ट न आहे। असां नॉर्मली हर कंहिंजे पुठी ॾिसंदा आहियूं, हुनजे पुठीअ छा, पंहिंजी पुठीअ ते न ॾिसंदा आहियूं। त बेसिकली छा, वी एक्सेप्ट अदर्स एज़ दे आर। जीअं आहिनि असांजा आहिनि, उन्हनि सां ई रहणो आहे, उन्हनि सां ई ज़िंदगी गुज़ार, उन्हनि सां ख़ुशि रहंदासीं। उहे बि ख़ुशि रहंदा, असां बि ख़ुशि रहंदासीं। त असां पंहिंजे वीचारनि खे मटियूं। बेसिकली वीचार मटींदासीं त ज़िंदगी मटिजंदी। तंहिंजे करे मां अगेन एंड अगेन, तव्हां बि चवंदा हूंदा शायदि वरी उहा ॻाल्हि रिपीट थो करे। रिपीट इन ते कयां त छाकाणि त उहा वरी जेकॾहिं ॻाल्हि ईंदी त उहा दिमाग़ में घर कंदी। एक्सेप्ट अदर्स एज़ दे आर। जेको आयो ॿारु, हाणे पेरेंट्स खे जहिड़ो बि आहे अहिड़ो आहे, उनजे माउ जे लाइ सभिनी खां सुठो आहे। जीअं बि आहे, रंग छा अथसि, न अथसि, हीअं अथसि, माउ जे लाइ हुनखे जिगर जो टुकड़ो आहे।
छाकाणि त उहो पंहिंजो आहे, उनखे एक्सेप्टेंस आहे, हीउ मुंहिंजो आहे, जहिड़ो बि आहे मुंहिंजो आहे। त दैट थॉट इफ वी हैव त वी कैन विन द वर्ल्ड। असां सभिनी खे पंहिंजो ठाहे सघूं था, सभिनी खां प्यारु मिली सघे थो, सभिनी खे प्यारु ॾेई सघूं था ऐं सभु ख़ुशि रही सघूं था। असां पंहिंजी ज़िंदगी बि ख़ुशि गुज़ारे सघूं था, ॿियनि खे बि ख़ुशि ॾेई सघूं था। ऐं ख़ुशी जेसि ताईं ज़िंदगी में न हूंदी तेसि ताईं ज़िंदगी न आहे। जीअण त जीअंदा सभई आहिनि। मां इन खे मां हिते अॼु बंदि करणु चाहींदुसि। तव्हां सभिनी जो मूंखे हिते नज़र नथा अचनि, एक्चुअली लास्ट टाइम त कमेंट्स वग़ैरह अचनि पिया, सभई हिन में अचे पियो थो, वॉचिंग पियो थो अचे। मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां राजेश। राजेश कटेजा जी थैंक यू सो मच, तव्हां शुरू में जॉइन कयो। महेश हिंगोराणी जी तव्हांजो धन्यवाद, तव्हांजे करे मां हिन प्रोग्राम में आहियां। विद्या नावानी थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। राजीव चंदीम रामानी जी थैंक यू सो मच। नम्रता तनवानी मताई तव्हांजो बि घणो घणो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां ॾिठो, मूंखे ॿुधो, हेतिरी देरि मां ॻाल्हाईंदे रहियुसि। थैंक यू। मंजू चंदीरामाणी जी थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। आहूजा सुरेश जी थैंक यू सो मच। विमला आसनानी शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो। विद्या अगेन तव्हां इहे सभई अच्छा कुझु लिखिया आहिनि, मूंखे सम्झ में न आयो, पोइ ॾिसंदुसि। राजीव जी थैंक यू सो मच। लकी चंदीरामानी लकी रामचंदानी लकी रामचंदानी थैंक्स फॉर वॉचिंग। विमला आसनानी जी थैंक यू सो मच। राजीव जी थैंक्स। विद्या अगेन विमला। अच्छा ही कमेंट्स आहिनि हिन जा, हींअर नज़र था अचनि तॾहिं न पिया अचनि। थैंक यू सो मच। कविता अंबवाणी जी थैंक्स फॉर वॉचिंग मी। राजीव अगेन थैंक यू सो मच। थैंक यू, थैंक्स फॉर वॉचिंग। तव्हांजो मां शुक्रगुज़ार आहियां, तव्हां मूंखे ॿुधो। हाणे थोरो घणो जेको मूंखे एक्सपीरियंस आहे उन हिसाब सां मां तव्हां सां ॻाल्हायो आहे। थी सघे थो कुझु ग़लति बि हुजे, वीचार थोरा सा फ़र्क़ु थियनि ई था, डिफरेंस ऑफ ओपिनियन थिए थो। बट एनीवे जीअं मूं चयो, हिक ॿिए खे एक्सेप्ट करे ऐं ख़ुशि रहंदासीं ऐं ख़ुशीअ सां ज़िंदगी गुज़ारींदासीं। विश यू ऑल द बेस्ट। मिलंदासीं वरी। थैंक यू, धन्यवाद। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू ऑल, थैंक यू।